अच्छा पहिरीं लिखी छॾियो त पाण वटि जेके टॉपिक्स आहिनि जेको कोर्स आहे उहो मैट्रिक्स आहे। ऐं नंबर 2 में आहे ज्योमेट्री, नंबर 3 आहे नंबर 3 ट्रिग्नोमेट्री। सो इन्हनि जे बारे में डिस्कशन हूंदी। सो नंबर 1 आहे मैट्रिक्स। इन डेफिनेशन आहे हितां थोड़ो शॉर्ट में लिखी छॾियोसि अरेंजमेंट ऑफ द नंबर्स। MENTS arrangement of the numbers, arrangement of the numbers rectangular form is called matrix। समझाए तो छॾियां, वरी तव्हां सिंधीअ में लिखी छॾिजो बस। अच्छा ॾिसो थोरो हाणे ॿुधो, जीअं असीं अख़बार वग़ैरह पढ़ंदा आहियूं त अख़बार में रोज़ बि हूंदा आहिनि ऐं कॉलम्स बि हूंदा आहिनि, सही आहे। त हिन फॉर्म में जेकर असीं नंबरनि जी अरेंजमेंट कयूं रोज़ में ऐं कॉलम्स में, मीन्स 2 3 4 5, त जेके वर्टिकल लाइन्स आहिनि, हीअ वर्टिकल लाइन आहे, वर्टिकल लाइन्स खे चवंदासीं असां कॉलम, ऐं जेके हॉरिजेंटल लाइन्स आहिनि फॉर एग्ज़ाम्पल हीअं उनखे चवंदासीं रो। त हिन रेक्टेंगुलर फॉर्म में, हिन खे रेक्टेंगुलर फॉर्म चइबो आहे। हीअ जेको बॉक्स ठाहियां पियो न, हिन खे रेक्टेंगुलर फॉर्म चइबो आहे। इन रेक्टेंगुलर फॉर्म में नंबरनि जी अरेंजमेंट कयूं रोज़ में ऐं कॉलम्स में, त पोइ उनखे चइबो आहे मैट्रिक्स। ठीकु आहे। त डेफिनेशन हिते ईअं थींदी, अरेंजमेंट ऑफ द नंबर्स इन रेक्टेंगुलर फॉर्म इज़ कॉल्ड मैट्रिक्स। माना अरेंजमेंट जो मक़सदु आहे त उनखे तरतीब ॾियूं, छा में, रो में, ॿियो कॉलम में। माना नंबरनि खे अरेंजमेंट कयूं, मिसाल जे तौर ते हीअ आहे त हीअ रो आहे, हीअ बि रो आहे, हीअ कॉलम आहे, हीअ कॉलम आहे। त नंबरनि जी अरेंजमेंट कयूं हिन फॉर्म में, रो में, कॉलम में, त उनखे छा चवंदासीं, मैट्रिक्स चवंदासीं। अच्छा उनखे इहा थी वई डेफिनेशन। उन खां पोइ हिन जो ऑर्डर हूंदो आहे। सो ऑर्डर सम्झाए थो छॾियां। अच्छा तव्हां ॾिसणु न अचे त लिखंदा आहिनि तव्हां ऑर्डर ऑफ मैट्रिक्स। ऑर्डर ऑफ मैट्रिक्स ORDER। ऑर्डर ऑफ मैट्रिक्स में छा हूंदो आहे, नंबर ऑफ रो ऐं नंबर ऑफ कॉलम इज़ कॉल्ड ऑर्डर ऑफ मैट्रिक्स। ऐं हुनखे डिनोट कयो वेंदो आहे R क्रॉस C सां। ही मैट्रिक लेवल ते R क्रॉस C सां हूंदो आहे ऐं फर्स्ट ईयर लेवल ते हूंदो आहे M क्रॉस N सां। IB वारा घणो त M क्रॉस N लिखंदा आहिनि, ठीकु आहे न, थोरो एडवांस में हूंदा आहिनि उहे। त हीअ सम्झायां थो हीअ छा आहे, हीअ लिखी छॾियो, सही आहे। नंबरनि जी अरेंजमेंट कयूं रोज़ ऐं कॉलम में, त हुनखे छा चवंदासीं, हुनखे मैट्रिक्स चवंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल हीअ मैट्रिक्स आहे, मिसाल जे तौर ते हीअ, त हिन में नंबर हिकिड़ो आहे, त पुछियो वञे त छा हीअ मैट्रिक्स आहे, त हीअ मैट्रिक्स आहे, सही आहे न। इन फॉर्म में हिकिड़ो ई नंबर अची वञे त हीअ मैट्रिक्स आहे, सही आहे। अच्छा हीअ पासो थोरो ड्राइंग। सो ऑर्डर ऑफ मैट्रिक्स छा हूंदो आहे, फॉर एग्ज़ाम्पल ए मैट्रिक्स आहे। ऐं ॿी शइ नोट कयो त जॾहिं मैट्रिक्स लिखंदासीं न, त हुनजे जेको डिनोटेशन जेकी हुनजी हूंदी आहे, उहा हमेशह कैपिटल लेटर्स में हूंदी आहे। हमेशह हुनखे जेको डिनोट कंदासीं हमेशह कैपिटल लेटर्स में हूंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल हीअ मैट्रिक्स आहे, हिन मैट्रिक्स जो मूंखे ऑर्डर ॿुधाइणो आहे, त ऑर्डर खे तव्हां R क्रॉस C सां लिखी सघो था। R जो मक़सदु रो ऐं हिन जो ज़रब न आहे, हिन क्रॉस पढ़बो R क्रॉस C, त रो ऐं कॉलम, ऐं हिन R खे असीं M सां शो करे सघूं था, सही आहे। फर्स्ट लेवल ते वरी M डिनोटेशन हूंदी आहे ऐं कॉलम खे वरी N सां डिनोटेशन हूंदी आहे। त हिन मैट्रिक्स में रो केतिरा आहिनि ऐं कॉलम केतिरा आहिनि, त नंबर ऑफ रो घणा अथसि, हिते हिकिड़ी रो, हीअ ॿी रो, त हिन में 2 रो आहिनि ऐं घणा कॉलम अथसि,
ॿ कॉलम अथसि त हीअ मैट्रिक्स जेकी आहे इहा 2/2 जी आहे माना हिनखे ईअं चयो वेंदो त हीअ जेकी मैट्रिक्स आहे उहा 2/2 जी आहे त हिन मैट्रिक्स जो जेको ऑर्डर थींदो 2/2 थींदो त क्वेश्चन अची वेंदो सिंपल ईअं त हीअ मैट्रिक्स घणा बाय घणा जी आहे हिन में रो घणा आहिनि कॉलम घणा आहिनि त हिन मैट्रिक्स में रो घणा आहिनि 2 ऐं कॉलम घणा आहिनि 2 त हुनखे टिक कंदासीं अहिड़े लिहाज़ सां जेकी हीअ मैट्रिक्स मूं लिखी हींअर त हिन मैट्रिक्स में रो घणा आहिनि कॉलम घणा आहिनि त हिन में रो 1 कॉलम त हिकिड़ी रो ऐं हिकिड़ो कॉलम त हिन जो जेको डिनोटेशन थींदी हिन जी इहा थींदी त हिन जो ऑर्डर 1 क्रॉस 1 थींदो ओके ठीकु आहे सही आहे सो अच्छा ही R क्रॉस C मीन्स रो दिस कॉलम M क्रॉस N अच्छा जेकर हिन में हीअं नंबर अची वञे 2 5 6 त हाणे घणा अथसि रो घणा अथसि कॉलम त हिकिड़ी रो ऐं हिकिड़ो कॉलम त हिन जो ऑर्डर साॻियो ई रहंदो सही आहे त 1 कॉलम अच्छा सो अचूं था हाणे टाइप्स ते टाइप्स लिखंदो थो न पोइ सम्झाईंदो थो न त ऑर्डर सम्झ में अचे बसि हिन में टॉपिक में इहो ई आहे त सिर्फ़ु फ़िलहालु जेको डेफिनेशन में आहे उहो सिर्फ़ु ऑर्डर हुजे त डेफिनेशन हिन में ईअं डेफिनेशन मां क्वेश्चन निकितल हूंदो आहे मिसाल जे तौर ते हिते ॾेई छॾिया डैश नंबर ऑफ कॉलम इज़ कॉल्ड अॻिते हुजे त तेल जेको थींदो त नंबर ऑफ रो एंड नंबर ऑफ कॉलम इज़ कॉल्ड ऑर्डर ऑफ मैट्रिक्स त जेको डिस्क्रिप्टिव फॉर्म में क्वेश्चन ईंदो आहे ईअं ठीकु आहे न त डिस्क्रिप्टिव फॉर्म में ईअं ईंदो मिसाल तौर ईअं नंबर ऑफ रो एंड नंबर ऑफ कॉलम इज़ कॉल्ड ऑर्डर ऑफ मैट्रिक्स हिते छा हुजणु घुरिजे हिते नंबर ऑफ रो हुजणु घुरिजे सही आहे त डिस्क्रिप्टिव फॉर्म में ईअं क्वेश्चन अची सघे थो ऐं जेकर क्वेश्चन सिंपल जेकर टेबुलर फॉर्म में हिनखे टेबुलर फॉर्म चओ अथव इहा नोट करे छॾियो हीउ जेको फॉर्म आहे 1 2 3 4 हिन फॉर्म खे चइबो आहे टेबुलर फॉर्म ऐं हीउ जेको मथे फॉर्म लिखियो पियो आहे जेको वर्ड्स में सेंटेंस में लिखियो पियो आहे इनखे चइबो आहे डिस्क्रिप्टिव फॉर्म डिस्क्रिप्टिव ऐं हिनखे टेबुलर फॉर्म TABULAR सही आहे सोचूं था टाइप्स ते सो नंबर 1 आहे सो टाइप्स में नंबर 1 आहे रेक्टेंगुलर मैट्रिक्स रेक्टेंगुलर मैट्रिक्स सो रेक्टेंगुलर मैट्रिक्स छा हूंदी आहे अहिड़ी मैट्रिक्स जंहिंजा मां डेफिनेशन कोन थो लॻां सिर्फ़ु सम्झाईंदो थो हलां अहिड़ी मैट्रिक्स जंहिंजा नंबर ऑफ रो ऐं उहे बराबरि न हूंदा नंबर ऑफ कॉलम जे माना अहिड़ी मैट्रिक्स जंहिंजा रो ऐं कॉलम पंहिंजे पाण में बराबरि न हूंदा मिसाल जे तौर ते इहा मैट्रिक्स लिखी ईज़ी न इहे 2 3 4 5 इन में रो घणा 2 ऐं कॉलम घणा 2 त ॿई नंबर साॻी आहिनि त रो ऐं कॉलम बराबरि आहिनि पर रेक्टेंगुलर में ईअं थींदो अहिड़ी मैट्रिक्स जंहिंजा रो ऐं कॉलम पंहिंजे पाण में बराबरि न हूंदा त उनखे चवंदासीं रेक्टेंगुलर मैट्रिक्स त एग्ज़ाम्पल हुन ॾेई थो वञा मैट्रिक्स 2 3 4 2 1 0 त हीअ मैट्रिक्स आहे त जिन में रो चेक कयूं त रो घणी अथसि त रो 2 अथसि हिकिड़ी रो हीअ थी वई ॿी रो हीअ थी त 2 रो ऐं कॉलम घणा अथसि 1 2 3 हिन में 3 कॉलम त रो जो तइदाद 2 कॉलम तइदाद 3 आहे त अहिड़ी मैट्रिक्स जंहिंमें रो ऐं कॉलम बराबरि न हूंदा त पोइ उन मैट्रिक्स खे चवंदासीं रेक्टेंगुलर मैट्रिक्स उन खां पोइ आहे स्क्वायर मैट्रिक्स स्क्वायर मैट्रिक्स छा आहे अहिड़ी मैट्रिक्स जंहिंजा नंबर ऑफ रो उहे बराबरि हूंदा नंबर ऑफ कॉलम जे नंबर ऑफ रो ऐं नंबर ऑफ कॉलम पंहिंजे पाण बराबरि हूंदा त हुन स्क्वायर मैट्रिक्स चवंदासीं फॉर एग्ज़ाम्पल ए मैट्रिक्स आहे 2 3 4 5 त हिन में रो जो तइदाद 2 कॉलम जो तइदाद 2 त हिन मैट्रिक्स छा चवंदासीं हिनखे स्क्वायर मैट्रिक्स चवंदासीं अहिड़े लिहाज़ सां ॿी खोड़ सारी मैट्रिक्स थी सघंदियूं मिसाल 0 0 आहे हिनखे नल मैट्रिक्स चवंदो आहे टाइप्स में अची पढ़ंदासीं त चारई जेके एलिमेंट्स आहिनि उहे छा आहिनि 0 त हिनखे नल मैट्रिक्स चवंदासीं इहो हिते टाइप्स में पढ़ंदासीं त इहा बि स्क्वायर मैट्रिक्स आहे माना हिन जो जेको ऑर्डर थींदो उहो 2 क्रॉस 2 थींदो ऐं हिन जो ऑर्डर 2 क्रॉस 2 थींदो त स्क्वायर मैट्रिक्स हुनखे चइबो आहे जेतिरा हुन में रो आहिनि
जेतिरा हुन में कॉलम आहिनि जेके ॿई बराबरि आहिनि, रो जो तइदाद कॉलम जो तइदाद बराबरि आहे त हुनखे स्क्वायर मैट्रिक्स चइबो। ठीकु आहे। अच्छा स्क्वायर थी उन खां पोइ हूंदी आहे डायगोनल मैट्रिक्स। अच्छा नल मैट्रिक्स थो चवां, नल मैट्रिक्स इनखे आइडेंटिटी मैट्रिक्स चइबो अथव। छो जो क्वेश्चनिंग जेकी कई वेंदी आहे त हुन में घणो नल छॾे आइडेंटिटी लिखंदा आहिनि। आइडेंटिटी मैट्रिक्स IDENTITY आइडेंटिटी मैट्रिक्स। सो नल मैट्रिक्स छा हूंदी आहे ऐं उनजी डिनोटेशन जेकी हूंदी आहे उहा हीअ हूंदी अथव, ॾिसी छॾियो ओ भई 0 0 0 0। अहिड़ी मैट्रिक्स जंहिंजा सभई एलिमेंट्स छा हुजनि 0 थी वञनि त उनखे चइबो आहे नल मैट्रिक्स चई सघो था, उनखे आइडेंटिटी मैट्रिक्स चई सघो था। सही आहे न। ऐं हिनखे हिन डिनोटेशन हीअ हूंदी आहे। सही आहे। ऐं जेकॾहिं मां हीअं लिखी ॾियां त तव्हां हिन जो मतिलबु छा सम्झंदव, ओ 2 क्रॉस 2 त हिन जो मक़सदु आहे ओ जो नल मैट्रिक्स जंहिंमें रो घणा हूंदा, कॉलम घणा हूंदा 2। सही आहे। त पोइ वरी ठाहे ॾेखारींदासीं हीअं साॻी तरीक़े सां। सही आहे। ऐं अहिड़ी मैट्रिक्स हीअं थी सघे थी फॉर एग्ज़ाम्पल मां हिते नालो थो ॾियां जेको आहे अल्फ़ा। अल्फ़ा को एलिमेंट आहे ऐं हिते लिखी थो छॾियां 2 क्रॉस 2। माना हिकिड़ी अहिड़ी मैट्रिक्स हूंदी जंहिंजे अंदरि एलिमेंट अल्फ़ा हूंदा, पर हुन में रो केतिरा आहिनि, कॉलम घणा हूंदा 2 हूंदा। त अहिड़ी मैट्रिक्स वरी हीअं ठाहिबी अल्फ़ा। अच्छा नाला कोन थो ॾियां बसि, अल्फ़ा 1 अल्फ़ा 2 अल्फ़ा 3 ऐं अल्फ़ा 4। त हीअं लिखियलु हूंदो त हीअं ठाहिबो, हीअं लिखियलु हूंदो त हीअं ठाहिबो। मतिलबु चवण जो मक़सदु आहे त हीअ असांजी शॉर्ट फॉर्म ॾिनो अथसि, हीअ बि असांजी शॉर्ट फॉर्म आहे। माना नल मैट्रिक्स ऑर्डर हुन ॿुधाए छॾियोसि, हुन में घणा जेको आहे रो आहिनि 2 रो 2 कॉलम आहिनि। हिते वरी हिकिड़ी अल्फ़ा मैट्रिक्स आहे, ठीकु आहे, हुन में रो 2 रो 2 कॉलम आहिनि, त हुनजे अल्फ़ा एलिमेंट ठाहे लिखंदासीं। हिन में त 0 मैट्रिक्स आहे त सभु 0 0 ठाहे। सही आहे। त इहा थी वई नल मैट्रिक्स। राइट। अच्छा नल मैट्रिक्स खां पोइ आहे डायगोनल। डायगोनल मैट्रिक्स। डायगोनल मैट्रिक्स छा हूंदो आहे सम्झाईंदो तो हलां, सिर्फ़ु सम्झंदा हलो बसि। छो मैट्रिक त ईअं आहे न, त ऑर्डर 2 जी मैट्रिक्स खणंदासीं। डायगोनल मैट्रिक्स हुजण जे लाइ पहिरीं शर्त इहा आहे त उहा छा हुजे, डायगोनल मैट्रिक्स लाइ शर्त इहा आहे त उहा लाज़मी स्क्वायर मैट्रिक्स हुजे। स्क्वायर मैट्रिक्स हूंदी त डायगोनल हूंदी, स्क्वायर न हूंदी त डायगोनल बि कान हूंदी। त डायगोनल जे लाइ इहा लाज़मी आहे त उहा स्क्वायर मैट्रिक्स हुजे। ऐं हीअ जेकी मैट्रिक्स मिली आहे उहा छा आहे, स्क्वायर मैट्रिक्स आहे। ठीकु आहे। हाणे इहा स्क्वायर मैट्रिक्स छो आहे और डायगोनल मैट्रिक्स छो आहे, छो जो हिननि एलिमेंट्स खे चवंदा आहियूं लीडिंग एलिमेंट्स। हिननि एलिमेंट्स खे छा चवंदासीं, लीडिंग एलिमेंट्स या प्रिंसिपल एलिमेंट्स। प्रिंसिपल एलिमेंट्स इहे नॉन ज़ीरो हुजनि, बाक़ी ॿिया सभु छा हुजनि 0 हुजनि। सही आहे। अहिड़ी मैट्रिक्स स्क्वायर मैट्रिक्स जंहिंजा लीडिंग एलिमेंट्स या प्रिंसिपल एलिमेंट्स इहे नॉन ज़ीरो हुजनि। छा हुजनि, नॉन ज़ीरो माना 0 न हुजनि, बाक़ी ॿिया सभु जा सभु छा हुजनि 0 हुजनि। त पोइ अहिड़े क़िस्म जी मैट्रिक्स खे छा चइबो, डायगोनल मैट्रिक्स। एन अदर एग्जांपल हीअ ऑर्डर 3 जो थो ॾियां। ऑर्डर 3 आहे कोन, पर तव्हांखे सम्झाइण लाइ। ॾिसो इहा मैट्रिक्स सभु एलिमेंट 0 अथसि, पर जेके लीडिंग एलिमेंट्स या प्रिंसिपल जेके एलिमेंट्स आहिनि उहे 0 न आहिनि। त लीडिंग एलिमेंट्स 0 न हुजनि, बाक़ी ॿिया सभु जा सभु छा हुजनि 0 थी वञनि, त पोइ अहिड़े क़िस्म जी मैट्रिक्स खे छा चइबो, डायगोनल मैट्रिक्स चइबो। ठीकु आहे। एनी अदर एग्जांपल हिकिड़ी सी मैट्रिक्स जो नालो आहे हिन जो 0 0 0 2। त इहा बि डायगोनल मैट्रिक्स अथव। सही आहे। डायगोनल छो डायगोनल जी डेफिनेशन में इहो हूंदो आहे त जेके लीडिंग एलिमेंट्स आहिनि उहे नॉन ज़ीरो हुजनि, पर हिते डेफिनेशन में इहो बि आहे त एटलीस्ट हिकिड़ो एलिमेंट त हुजे, बाक़ी ॿिया भले 0 हुजनि, हली वेंदो कमु। सही आहे। सभई 0 न हुजनि, जेके सभु 0 थींदा त पोइ डायगोनल न थींदी। ठीकु आहे। अची ॻाल्हि हिन में त एटलीस्ट हिकिड़ो एलिमेंट भले हुजे, बाक़ी ॿियो हिकिड़ो भले 0 थी वञे त कमु हली वेंदो, तॾहिं बि इहा डायगोनल न ई रहंदी। अच्छा
डायगोनल जेकॾहिं हीअं आहिनि त हुनखे प्रिंसिपल एलिमेंट्स चइबो या लीडिंग एलिमेंट्स। इहे MCQs इहे अथव। डायगोनल हीअं हूंदो त प्रिंसिपल एलिमेंट्स या लीडिंग एलिमेंट्स चवंदासीं, ऐं जेके डायगोनल हीअं थी वञे त पोइ सेकेंडरी एलिमेंट्स थी वेंदा, 0 2 3 ऐं 0। त हीअं थी वञनि त पोइ वरी छा थींदा, सेकेंडरी एलिमेंट्स थी वेंदा। सही आहे, इहा हुई डायगोनल जी डेफिनेशन। ॿुधायां नाला यादि रखणा आहिनि बसि। अच्छा, नेक्स्ट में आहे नल मैट्रिक्स थी वई स्केलर मैट्रिक्स। स्केलर मैट्रिक्स, सो स्केलर मैट्रिक्स में छा थींदो, अहिड़ी मैट्रिक्स, अच्छा स्केलर हुजण जे लाइ छा लाज़मी आहे, स्केलर मैट्रिक्स जे लाइ डायगोनल हुजणु लाज़मी आहे, माना हे शर्त आहे लाज़मी, माना स्केलर खां अॻु में डायगोनल हुजणु लाज़मी आहे। सो ए मैट्रिक्स आहे 2 0 0 2। अहिड़ी मैट्रिक्स जी लीडिंग एलिमेंट्स छा हुजनि, इक्वल हुजनि। अहिड़ी मैट्रिक्स जी लीडिंग एलिमेंट्स छा हुजनि, इक्वल हुजनि, माना लीडिंग एलिमेंट्स जेकॾहिं हिक ई जहिड़ा आहिनि, नॉट वन न हुजनि, वन खां अलावा ॿियो कुझु थी सघे थो। अहिड़ी मैट्रिक्स जंहिंजा लीडिंग एलिमेंट्स इक्वल थी वञनि पर उहो वन न हुजनि त पोइ ओहिड़े क़िस्म जी मैट्रिक्स खे स्केलर मैट्रिक्स चवंदा आहिनि। स्केलर मैट्रिक्स सही, हा उहे बराबरि हूंदा पर वन न हूंदा, वन खां अलावा। अहिड़ो ॿियो मिसाल, बी मैट्रिक्स आहे K 0 0 K, त इहा बि स्केलर मैट्रिक्स आहे। सही आहे, ॿई एलिमेंट्स अॻियां आहिनि, सही आहे न। त पोइ अहिड़ी क़िस्म जी मैट्रिक्स खे छा चइबो, स्केलर मैट्रिक्स चइबो। ॿुधायूं, सही आहे। ये थी आहियूं नल स्केलर मैट्रिक्स ते पुॼी वियासीं। उन खां पोइ था अचूं यूनिट मैट्रिक्स ते। यूनिट मैट्रिक्स, यूनिट मैट्रिक्स छा हूंदी आहे, यूनिट हुजण जे लाइ न लाज़मी न आहे, यूनिट हुजण जे लाइ डायगोनल हुजणु लाज़मी आहे, माना उहा लाज़मी डायगोनल हुजे। उन मैट्रिक्स जी डिनोटेशन यादि करे छॾियो त उनखे डिनोट छा था कबो आहे, आई सां। ऐं अहिड़ी मैट्रिक्स उहा यूनिट मैट्रिक्स थींदी जंहिंजा लीडिंग एलिमेंट्स छा हुजनि, वन हुजनि, ओनली वन हुजे, माना लीडिंग एलिमेंट्स छा हुजनि, ओनली वन। अहिड़ी डायगोनल मैट्रिक्स जंहिंजा लीडिंग एलिमेंट्स जेकॾहिं वन थी वञनि तॾहिं उहा यूनिट मैट्रिक्स थींदी। ऐं डिनोटेशन जेकी आहे उहा छा आहे, आई आहे। ठीकु आहे, अची ॻाल्हि सम्झ में। ऐं हीअ जेकी मैट्रिक्स आहे उहा 2x2 जी आहे। 2x2 माना ॿ रो ॿ कालम। त हिते मां लिखी सघां थो 2 क्रॉस 2, ही इन लिखी सघे थो, को मसइलो न आहे। सही आहे, न ॾियो तॾहिं को मसइलो कोन्हे, त इहा 2 क्रॉस 2 जी आहे। अच्छा, इहा हीअं बि लिखी सघिजे थी 0 1 1 0, इहा हीअं बि लिखी सघिजे थी, माना लीडिंग एलिमेंट्स हीअं थी सघनि, तॾहिं बि इहा छा थींदी, यूनिट मैट्रिक्स सही रहंदी। कहिड़ी, इहा डायगोनल त आहे, डायगोनल आहे पर अञा ॿ ॾाका अॻिते अची विया आहियूं, हिकिड़ो ॾाको। हा, डायगोनल हूंदी त पोइ यूनिट हूंदी न। कहिड़ी, हीअ स्केलर न हूंदी, स्केलर लाइ त ॾिनल आहे न, त वन न हुजे। हा, छा, हा, ही सेकेंडरी डायगोनल ते चई सघो था हिननि खे, सेकेंडरी डायगोनल। मूंखे ख़बर आहे तूं पंहिंजो मौजूदगी ॾेखारी पियो त मां पायां, ठीकु आहे न, सही आहे। अच्छा, हाणे था अचूं स्केलर मल्टीप्लिकेशन। स्पेलिंग में किथे ग़लती हुजे न त महिरबानी करे सेट कजो। स्केलर मल्टीप्लिकेशन, फॉर एग्जांपल ए मैट्रिक्स आहे 2 3 4 5, ठीकु आहे, मूंखे 2a खपे इज़ इक्वल टू वाट। हाणे छा कंदासीं, 2 कंहिंसां ज़रब कंदासीं, ए सां, ए केरु आहे, सॼो, त 2 हिन सॼे सां हिन ज़रब कराए छॾियो, त 2a इज़ इक्वल टू 2 हिन सॼी मैट्रिक्स सां ज़रब कराइणो आहे। 2 सां थींदो 4, 2 3 सां थींदो 6, 2 8 सां थींदो 8, ऐं 2 हिन सां 5 सां थींदो
10 त हिन ई जेको आहे जेको मालूम कयो आहे जेको हल थियो आहे इहो इनखे चइबो आहे स्केलर मल्टीप्लिकेशन। स्केलर मल्टीप्लिकेशन में को फिक्स नंबर हूंदो उहो मैट्रिक्स सां मल्टीप्लाई थींदो वेंदो हर नंबर सां त उनखे स्केलर मल्टीप्लिकेशन चइबो आहे। अहिड़ी में मैट्रिक्स जंहिंसां को नंबर फिक्स नंबर को सभिनी आमरान सां ज़रब कंदा आहियूं। सभई जेके एलिमेंट्स आहिनि मैट्रिक्स में उन्हनि सां को बि नंबर मल्टीप्लाई कंदा वञूं त पोइ उन इहो जेको फॉर्म आहे या जेकी ज़रब आहे इनखे स्केलर मल्टीप्लिकेशन चइबो आहे। अहिड़ो फिक्स नंबर कंहिं बि मैट्रिक्स जे सभिनी एलिमेंट्स सां ज़रब करायूं त उनखे स्केलर मल्टीप्लिकेशन चइबो आहे। सही आहे, ठीकु आहे, ॿुधायां थो, ठीकु आहे। अच्छा, एडिशन ऑफ मैट्रिक्स। एडिशन ऑफ मैट्रिक्स में ए मैट्रिक्स आहे 2 3 4 5, बी मैट्रिक्स आहे 1 1 2 3 0 भला ॿी ॿई मैट्रिक्स आहिनि। मां चवां हिनखे जोड़ कयो, हाणे MCQs हिते ई तव्हांखे मां ॿुधाए थो छॾियां, ठीकु आहे। ॿिन्ही खे जोड़ कयो त ॿ मैट्रिक्सिस जेके जोड़ थींदियूं उहे जोड़ तॾहिं थींदियूं जॾहिं ॿई स्क्वायर मैट्रिक्स हुजनि। इहो MCQs आहे, सही आहे। त ॿिनि मैट्रिक्सिस जी जोड़ जेकी आहे पॉसिबल कॾहिं थींदी आहे जॾहिं ॿई स्क्वायर मैट्रिक्स हुजनि, माना ॿिन्ही रो ऐं कॉलम हिकु तरह हुजनि, तॾहिं उहे जोड़ थींदियूं। त इहो थी वियो MCQs। हाणे तव्हांखे जोड़ करणु सेखारियां थो। A+B कंदव त जोड़ कीअं थींदो। हीअ अमरा हिन सां जोड़ थींदो, माना जेकी पोज़ीशन हिन माण्हूअ जी आहे हिन जी बि उहा साॻी पोज़ीशन आहे, माना साॻी पोज़ीशन वारो माण्हू साॻी पोज़ीशन सां एड कबो, जोड़ कबो। त हीअ थी वेंदो 2 + 1 3, 3 + 1 4 ऐं 4 + 2 6 ऐं 5 + 3 8 थींदो। त हीअ थी वई एडिशन। अचे ॻाल्हि सम्झ में? अहिड़ी मैट्रिक्स खणूं मिसाल जे तौर ते जेकॾहिं हीअं खणा ऐं ॿी हीअं खणा, छा हीअ ॿई जोड़ थींदियूं? त हीअ जोड़ कोन थींदियूं, छो जो हिन जो ऑर्डर जेको आहे हीअ स्क्वायर मैट्रिक्स न आहे ऐं हीअ बि स्क्वायर मैट्रिक्स न आहे, त हीअ ॿई स्क्वायर मैट्रिक्स न आहिनि जिन जो जोड़ बि कोन थींदो, सही आहे। त ॿ मैट्रिक्सिस जोड़ तॾहिं थींदियूं जॾहिं ॿिन्ही ॿई मैट्रिक्सिस छा हुजनि, स्क्वायर मैट्रिक्स हुजनि, सही आहे। एनी अदर एग्जाम्पल? बी मैट्रिक्स आहे 5 ऐं सी मैट्रिक्स आहे 2। चवां B + C कयो त B + C कीअं कंदासीं? हेठि थो लिखां हिनखे। त B + C कीअं कंदासीं? त हिन हीअ जेकी मैट्रिक्स आहे हीअ हिकिड़ो नंबर आहे, हेॾां हिकिड़ो नंबर आहे, त ॿिन्ही खे जोड़ करे छॾिणो आहे। त घणा थींदा? 7। त B + C 7, ठीकु आहे न। सिंपल क्वेश्चन ते वञिणो आहे, तमामु हार्ड क्वेश्चन न हुजनि। हार्ड क्वेश्चन जे लाइ असांखे टाइम घणो खपंदो, सही आहे। अच्छा, हीअ ॾायां थो मथां खां। इन्हनि मैट्रिक्स जो नालो छा आहे इहो ॿुधाए छॾियो। त का मैट्रिक्स आहे उनजे अंदरि सिर्फ़ु हिकिड़ो ई नंबर पियो आहे, त इनखे रो मैट्रिक्स चइबो आहे ऐं इनखे कॉलम मैट्रिक्स चइबो आहे। त इहा रो मैट्रिक्स बि आहे, इहा कॉलम मैट्रिक्स बि आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो हीअ बि नोट करे छॾियो, हीअ नोट में लिखी छॾियो ऐं हीअ बि नोट में लिखी छॾियो। त अहिड़ी मैट्रिक्स जंहिंजे अंदरि सिर्फ़ु 1 पियो हुजे, सिर्फ़ु अंदरि एलिमेंट कहिड़ो अथसि 1, ठीकु आहे। ठीकु आहे। जेकॾहिं अहिड़ी मैट्रिक्स आहे जंहिंजे अंदरि सिर्फ़ु 1 एलिमेंट पियो आहे, ख़ाली 1, ॿियो एलिमेंट न हुजे, 1 खां अलावा 2 3 5 ईअं न हुजनि, सिर्फ़ु 1 ई हुजे, त पोइ इन मैट्रिक्स खे असीं आइडेंटिटी मैट्रिक्स चवंदा आहियूं ऐं इनखे यूनिट बि चइबो, इनखे यूनिट बि चइबो, इनखे आइडेंटिटी बि चइबो, इनखे आइडेंटिटी बि चइबो ऐं इनखे रो मैट्रिक्स बि चइबो, इनखे कॉलम मैट्रिक्स चइबो। केतिरा नाला आहिनि हिन जा? अहिड़ी मैट्रिक्स जंहिंजे अंदरि सिर्फ़ु हिकिड़ो ई एलिमेंट पियल हुजे त उहा यूनिट मैट्रिक्स बि थी वेंदी, उहा आइडेंटिटी मैट्रिक्स बि थी वेंदी, उहा रो मैट्रिक्स बि आहे, उहा कॉलम मैट्रिक्स बि आहे। अची ॻाल्हि सम्झ में? सो अॼु लाइ इस ताईं स्टॉप था कयूं। सुभाणे हिन में मल्टीप्लिकेशन हूंदी, नेक्स्ट क्लासिस में 2 शयूं ॿियूं हूंदियूं, पोइ जेको आहे टॉपिक जेको आहे क्लोज़ थींदो, पोइ वरी नेक्स्ट जेके 2 टॉपिक आहिनि, बेसिक जामेट्री हूंदी, उन जे बारे में डिस्कशन हूंदी, त ट्राइंगल छा आहे, एंगल्स छा आहे, एंगल्स फाइंड कीअं थींदियूं आहिनि, पैरामीटर्स कीअं फाइंड थींदा आहिनि, सही आहे। त पोइ हुन में डिस्कशन थींदी, सही आहे।